अल्लाह पंहिंजे महबूब नबी इमामुल अंबिया हजरत मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके रबियुल अव्वल जे बाबरकत महीने में मोकिलियो। ऐं रबियुल अव्वल ऐं अंग्रेजी अप्रैल जो महीनो हो 22 तारीख हुई। 22 अप्रैल 571 ईस्वी फजर जी अज़ान जे टाइम मक्के पाक जी धरती हजरत अब्दुल्ला जे घर बीबी आमना जी गोद मुबारक में पैदा थिया। आशिक़ रसूल ॾाढा चो सुभान अल्लाह। ऐं फर्ज़ कोन्हे ही रुगो सुभान अल्लाह चवनि, जेको जिते आए वो रब जे लाइ सुभान अल्लाह चवे। मुखा तव्हां परे आयो लेकिन रब का परे न होंदो। अख खुटी थी वञे जमायत कोन थी खुटे। ॾाढा ॾाढा चो सुभान अल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे हबीब नबी इमामुल अंबिया हजरत मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुनिया में मबूस फरमायो। कुरान फरमातो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा। कुरान फरमाए तो सोना नबी तुझी दुनिया का आखिरत जो जान भलो होंदो, तुझो हर कदम तेरे कदम का बेहतर होंदो। सोना नबी तुझो हर जान उरूज में आ, तुझी जात जमाल का पाका चंद ते चोटी का पोस जमाला आई सिज ते 12 बजे का पोस जमाला इंसान के 40 सालन का पो जमाला जमीन धरती के जमाला मौसम आई अंबन जी बरहान जमाला खजूर जी मौसम आई परवरी जमाला उन्हारो आयो तो जमाल वरी शारो अची वियो, शारो अची वियो तो वरी जमाल अची उन्हारो अची वियो, डी अची वियो तो जमाल में रात अची वई। अगर रात कारी घाटी आई सुबह जो वरी सिजो बरियो रात के जमाल आयो। सिज चंद सितारा जमीनो आसमां पखी परिंदा जबल जीत पहाड़ हैवान पूरी को कायनात जी मखलूक दे जमाला। पर अल्लाह पाजी शान में जने फरमाए तो कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका जुल जलाल वल इकराम। दादा जो सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो हर शे जहान दे फनाए पर अल्लाह जी जात के बकाए। मखलूक दे फना ऐं ज़वाल खालिक अकेलो आ जेके बकाए। पर वरी अल्लाह पंहिंजी हिन मखलूक मां हिक शख्स के एक नबी के पंहिंजे महबूब के पंहिंजे दिलबर के नबीयन रसूलन वलीयन बुजुर्गन जे सरदार के जेको क़यामत जेदी शफाअत कंदो होजे कोसर जा पानी प्यारींदो जे रात में रोई करे पंहिंजी उम्मत लाइ दुआऊं घुरियूं। अल्लाह उन महबूब के बि ज़वाल खां हमेशा जे लाइ पाक रखी छॾियो आहे। हमेशा पाक आहे, ज़वाल कोन्हे। आए तवज्जो आलमे अरवा में जने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो कुरान आलमे अरवा जो तज़किरो कंदे कुरान फरमाए तो सिपारो नंबर 3 में सूरज जो नालो आल इमरान आयत नंबर 81 कुरान फरमाए तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़ल नबिय्यीन लमा आतयतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुन मुसद्दिक़ुन लिमा मअकुम लतु'मिनुन बिही व लतंसुरुन्नह क़ाल अअक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इसरी क़ालू अक़ररना क़ाल फशहदू व अना मअकुम
मिन अश-शाहिदीन। अल्लाह पंहिंजे महबूब नबी के आलम अरवा में इज्जत बख्शी, उरूज बख्शो, जिते आम रूह का पुछा गई वई अलस्तु बिरब्बिकुम, सबनी चयो कालो बला, बेशक साईं तू रब असांजो अल्लाह हुआ। माण्हुनि खां पुछियो वियो आऊं तव्हांजो रब न आहियां, सभिनी जो हाउ साईं तूं असांजो रब आहीं। हिकिड़ी रवायत में हदीस मूं पढ़ी और में नबी साईं फरमाइनि था जॾहिं अल्लाह पुछो न अलस्तु बिरब्बिकुम, छा आऊं तव्हांजो रब न आहियां, त सभु माठो आहे पहिरीं मूं मुहम्मद चयो कालू भला, पोइ ॿुधी पोइ सभिनी चयो कालू भला। ही जो हिकिड़ो वाइदो, ॿियो वरी ख़वास में वाइदो थियो, वो वाइदो कुरान में ही लिखियल आहे 81 आयत सूरतुल आल इमरान जी। अल्लाह नबीयन सगोरन जे रूहन के खिताब कंदे फरमायो ऐ नबीयन जे रूहो व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाकल नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा। ऐ नबीयन जे रूहो अल्लाह तव्हां खां वाइदो थो वठे, अल्लाह तव्हां सां इकरार ही थो करे, तव्हांखे नबूवत भी ॾींदो, तव्हांखे हिकमत भी ॾींदो। पोइ सुम्मा जाअकुम रसूल मुसद्दिकुन लिमा मअकुम, कुरान फरमाए थो मुसद्दिकुन लिमा मअकुम लतुमिनुन बिही व लतंसुरुन्नह। तमाम माण्हू तव्हां ते ईमान आणींदा, तव्हां मुहम्मद नबी ते ईमान आणींदो, तव्हां नबी पाक जी नुसरत भी कंदो। तव्हां छा वाइदो कयो था, सभिनी जो असां इकरार कयो। नबीअनि सबूरनि खे ॿुधायो वियो माण्हुनि खां वाइदो मोहम्मद पंहिंजी रुबूबियत जो, तव्हां खां वाइदो वठां थो मुहम्मद अरबी जी रिसालत जो। साफ पानी मुसलमानों कलमे वारो आलमे अरवान में नबी उरूज में, पर जने आलमे अरवान में निकता अम्मा जे पेट बदने अथर में आया। खुद अम्मा आमना जो बयान है, मुझे पेट में जने बाहर आयो, मालूम न थियो पे, मालूम न तो न पियो पे, न पी खबर पवे, मालूम न पियो थे तो मुझे पेट में का मानता, काब तकलीफ कौन हुई, काब दुखियाई कौन हुई। अलबत्ता निशान मालूम थी दो तो मुझे पेट में का वडी अमानता। अलबत्ता जने खाई पी ओगराई दी हो मात मुश्किल अंबर जी खुशबू दी हुई। जने रात जो सुमा पई हजरत इब्राहिम हजरत मूसा अलैहिस्सलाम जी ज़ियारत खान में थी हुई। जने पेर उगाड़ा होंदा चौबदार मक्के जी सरजमीन जे पत्थरन ते कदम पई रखा त पत्थर भी मेन वांगुर नरम थी पिया पवन। ऐं जने गिलिन मां गुजरा पई वरन जो तारियूं अदब सां झुकी सलाम कंदी हुयूं। अम्मा आमना सलामुल्लाह अलैहा जो बयान जने कुवत पानी भरण वञा पई, पानी पानी किनारे पहुची वेंदो, आराम सां पानी भरे वठंदी वरी वापस पानी हलियो वेंदो। बस रात जो ख्वाब में हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम चवंदो बुशरा लके आमिना मुबारक हुई। अव्वलीन जो सरदार, आखिरीन जो सरदार, नबीयन रसूलन जो सरदार, कायनात जी हर मखलूक जो सरदार मोहम्मद अरबी अल्लाह जी वडी अमानत तुझे पेट में पहुंची वही है। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा
शाने कुरान, अजमत कुरान, नारे तकबीर। अज बेगन जोड़ो जेन कस्बे में पूरी जमात कुरान जी मोहब्बत में गड थियण वारी जमात। जरा तवज्जो कयो, हजरत इब्राहिम खलीलुल्लाह उन नबी जे लाइ बैतुल्लाह जे दामन में दुआ घुरी, चयो रब्बना वबअस फीहिम रसूला मिनहुम यतलू अलैहिम आयातिका वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा वयुज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। ऐ अल्लाह मोकिल उन महबूब के जंहिंमें 4 मणिया हुजन। पहिरियों मणियो इहो हुजेसि जो यतलू अलैहिम आयातिक, ओ तुंहिंजे आयतुनि जी तिलावत कंदो रहे एडी तिलावत करे जो उहा तिलावत उन जे उम्मतन जी ज़ुबान ते भी जारी थी वञे क़यामत ताईं। जो कुरान था पढ़ूं, अज इंशाअल्लाह मिस्र जा बुजुर्ग ईंदा कारी साहिबान, उनका कुरान तव्हां ॿुधंदो न, ये तो मालूम थे जन हान कुरान पे नाजिल थे ही त साल हज़ारे गुजरी विया। चवंदा 1500 साल जी 15वीं सदी पई हले, 1400 साल गुजरी विया, पर अज कुरान पढ़ण में भी एडो मज़ो आ। पर जेडी मतलब महबूब मोहम्मद जे सीने ते कुरान नाजिल पियो थे ऐं नबी पंहिंजी ज़ुबान सां सहाबन के अहल बैत के कुरान पे ॿुधायो तो ओडी मतलब केडो वडो दर्जो ऐं केडो मज़ो हूंदो कुरान में। कुरान हजरत अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह का के पूछो, हजरत कब्र में मुर्दे सुनते हैं? भाई कब्र में जो बुजुर्ग हैं, वली कामिल हैं, ये कब्रों में सुनते हैं। कुरान छा तो चवे, मौलवी छा तो चवे उनके छॾियो, कुरान छा तो चवे? कुरान फरमाए तो मा अंत बिमुस्मिअम मन फिल कुबूर, तव्हां उन्हनि खे ॿुधाए नथा सघो जेके कब्रुनि में। कुरान ईअं थो चवे। अलाए कुरान वहाबिन जो पासो तो खणे, अलाए कंहिंजो तो खणे, उहो तव्हांजो मसलो पंहिंजो आहे, पर कुरान ईअं तो चवे मा अंत बिमुस्मिअम मन फिल कुबूर। ऐं नबी तूं इन कब्रुनि वारनि खे नथो ॿुधाए सघी। कुरान ईअं थो चए। बाक़ी असां फिरका छा था चवनि उहो हर कंहिंजो पंहिंजो मतिलबु। हजरत अताउल्लाह शाह बुखारी के चयो, हजरत मुर्दे सुनते हैं, बुजुर्ग अपनी कब्रों में सुनते हैं। तो शाह अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह ने जवाब दिया, मैं तो 40 साल से कुरान पढ़ रहा हूं, मेरी तो जिंदा भी नहीं सुनते, तो मुर्दा कहां सुनेंगे। हकीकत यह तो मानू जिंदा ही न था बुधन असांजो कुरान। के इख्तियार तो मिले तो मोबाइल में गाना था बुधन, के इख्तियार तो मिले तो मोबाइल में रात था बुधन। कुरान खुश नसीब बुधंदा आहिनि जिन खे रब घुरंदो आहे, उहे कुरान बुधंदा। तो अज खां वठी इंशाअल्लाह पंहिंजी मोबाइल में कुरान ॿुधंदासीं, कुरान जी तिलावत ॿुधंदासीं। चो इंशाअल्लाह ताला